दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि उहा तार सलामत कीअं रहे मां रोज़ गंढियां तूं रोज़ चिनी सट नाज़ुक धाॻो छा सहंदो कर ख़्याल पिछाड़ी थिए न किनी। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों ऐं जो शाइर आहे राशिद मोराई। वाह जी शाइरी आहे दोस्तों राशिद मोराई साहब जी ऐं उस्ताद जलाल चांडे अहिड़ी त गायकी कई आहे तहां ते वजद वारी कैफ़ियत तारी थी वेंदी। उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर A38 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडे जो सचो आशिक़ आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां। दोस्तों वीडियो खे ॾिसो लाइक कयो कमेंट्स कयो दोस्तनि खे शेयर कयो ऐं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। वॾी घर को छॾक गुहार करां दोस्तों हिन वक़्त में मां नथो सोचां त को माण्हू चरियो हुजे हा चरिया हंध खे गिदू बदलनि हिन वक़्त को बि माण्हू चरियो न आहे। किला असां ते अची वई मूं पंहिंजे पाकिस्तान जा 4 सूबा ॻाया आ दुबई जो माण्हू न आहियां तव्हांजे पाड़े जो भाउ आहियां। 4 सूबा मूं पंहिंजे पाकिस्तान जा ॻाया सरहद पंजाब बलूचिस्तान सिंध तंहिंखां पोइ ॿाहिरियां मुल्क बि मां वठी वियुसि अलाह जी महिरबानी सां। पर उहे माण्हू सभई ॿिया तव्हां गॾिजी सभई चवंदा आहियो जलाल तव्हांजो इश्क ॻाईंदो आहे चवंदा आहियो न वॻल आहियो न तव्हांखे इश्क कोन्हे सभिनी जा घर सड़ी इश्क न आहे उहो इंसान ई न आहे। को छाजो इश्क आहे को माल मस्त को हाल मस्त को ख़्याल मस्त को मस्तो मस्त सभु इश्क आहे। तंहिं करे चए थो शहर मूं चयो तेरी आमद आमद चल सुणी मक़सदु सिराइती आहे पंजाब जी चए थो तुंहिंजे अचण जो ॿुधूं त ॿियो त मूं वटि कुझु कोन बाक़ी पंहिंजो घर पियो आहे हुनखे सिंगारियूं तेरी आमद आमद चल सुणी अलाह वॾी घर को छॾक गुहार करां तेरी आमद आमद चल सुणी तेरी आमद आमद चल सुणी वॾी घर को छॾक गुहार करां पूछा हर वेले हथ रख खादी से दर सामने खड़ इंतजार करां हर वेले
हजार करा जदा सामने आए तू परवाना दस गाल करा दीदार करा। दोस्तों आखिरी शेर जुबरान हो जदा सामने आए तू परवाना दस गाल करा जा दीदार करा। महबूब जन गाल हैन मत रहो न दीदार मत रहो जे तो जी तू चवी मत है बस गड्डी जा साजा तू त खोल न माही माही गड्डी जा साजा गड्डिया साजा तू त खोल न माही इन तेरिया सादिया सै गंढिया अखियां टटक पटक विच लग रहिया ते पलेगिया चीड़िया गंढिया अखियां से माताम सुहान वलियात वजाहन तेरिया गंढिया गुलाम फरीदा हुन सा खुश क्यों न वसू हिन नाल सजन तेरे गंढिया वदार सलामत कीअं रहे मां रोज गंजा तू रोज छिनी। दोस्तों वजन खां ई वठी पाकान त मोहब्बत जी तंद कची आहे तदा शायद ॾिसी तो वदार सलामत कीअं रहे मां रोज गंजा तू रोज छिनी। सत नाज़ुक ॾाढो छा सहंदो मोहब्बत जी कची कंदा सभु न सहंदी जेठो सत नाज़ुक ॾाढो छा सहंदो कर ख्याल पछाड़ी खेल किनी कर ख्याल पछाड़ी खेल किनी वकार सलामत हो कीअं रहे पेश कामरान जानी सिंधी गलन
सभई न महबती दिल मिठा सभई न अबवो यर थारी घनारी दंद पर सचो को संसार में सखी कर हजनो चवंदा आहिनि दिल सा भला थींदा वञनि सखी कर हजनो चवंदा आहिनि दिल सा भला थींदा वञनि सरदार सखी इनकार न कयो सरदार सखी इनकार न कयो उता जो वठल था ख़ैर पिनी वतार सलामत हो कीअं रहे मारो गंजा रोज़ पिनी नाज़ुक साधो छा संदो नाज़ुक साधो छा संदो कर ख़्याल पछाड़े थे न किनी कर ख़्याल पछाड़े थे न किनी पेशकश कामरान जानी सिंधी।